أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن مثل عيسى عند الله كمثل آدم خلقه من تراب ثم قال له كن فيكون الحق من ربك فلا تكن من الممترين فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين صدق الله العلي العظيم. درود الشريف करो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि जे सख़्त अज़ाब जो बयानु फरमायो ऐं उन सां गॾोगॾु ईमान वारनि ऐं अमल सालिह करण वारनि बाननि जे लाइ पूरे पूरे अजर जो बयानु फरमायो। अॼोकिन आयतुनि जे अंदरि इन जी निस्बत सां अल्लाह तबारक व तआला निस्बत जेका ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम वारी हले पई उन जी निस्बत खे बरक़रार रखंदे अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमसील के बयान फरमायो आहे। हिननि आयतुनि जो शान नुज़ूल ही आहे। शान नुज़ूल यानी आयतूं छो नाज़िल थियूं, सबब छा हो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नजरान जे यहूदियुनि ॾे हिकिड़ो फरमान लिखी करे मोकिलियो। यकीनन तव्हांखे यादि हूंदो त सूरत आल इमरान शुरूअ में ई बयानु थियो हो त नजरान जो हिकिड़ो वफ़द हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिलण आयो, दीनी बहस मुबाहिसो करण आयो। पोइ जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बहस सवाल ॻाल्हियूं कंदे कंदे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़ हुननि पंहिंजो अक़ीदो ॿुधायो, अल्लाह तबारक व तआला उन अक़ीदे खे 57-58 नंबर आयत ताईं हले पियो त अल्लाह ताला उन अक़ीदे खे बयानु कयो आहे त ईसा अलैहिस्सलाम हुयो केरु जंहिंखे तव्हां ख़ुदा पिया चओ या ख़ुदा जो पुटु पिया चओ। ईसा अलैहिस्सलाम जे सही अक़ीदे खे साबित करण जे लाइ पहिरियां ईसा अलैहिस्सलाम जे अम्मा जे पैदाइश जो बयानु कयो वियो, उन जे अम्मा खां पहिरियां उन जे नानीअ जे बास जो कयो वियो। पोइ ईसा अलैहिस्सलाम खे हाणे अल्लाह तबारक व तआला बयानु कंदे कंदे हिन 58-59-60 नंबर आयत ते अल्लाह तबारक व तआला हिन बयान खे कयो त हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि यहूदिन ऐं नजरान जे ईसाइनि जे तरफ़ फरमान था लिखी मोकिलनि। एतिरे अरसे खां पोइ हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन अरसे में माना हुक्मरान बणिजी विया आहिनि, ताक़तवर बणिजी विया आहिनि। ताक़तवर ऐं हुक्मरान बणजण खां पोइ हिकिड़ो फरमान जारी कनि बाबा नजरान जे ईसाइनि खे बि चओ इहे बि असांजे हुदूद सरज़मीन में आहिनि, असांजे हुकूमत में आहिनि। लिखो उन्हनि ॾे 3 ॻाल्हियूं, टिनि मां का न का हिकिड़ी क़बूल कनि। पहिरें नंबर ते त इस्लाम वाज़े थी चुको आहे, हर माण्हू नंढे वॾे पोड़े पके खे मालूम थी चुको आहे, इस्लाम क़बूल कनि। पोइ असांजा मुस्लमान भाइर आहिनि, जेको कानून असांजे लाइ उहो ई उन्हनि जे लाइ। जे ईअं बि नथा कनि त ॿिए नंबर ते जिज़ियो ॾियनि। जे जिज़ियो बि नथा ॾियनि, जिज़ियो ॾींदा त पोइ असांजे मुल्क में ई रहंदा, भले पंहिंजे तौर तरीक़े इबादत गाहनि पंहिंजनि में रहनि, पर कानून असांजो जे मातहत रही करे जिज़ियो ॾींदा।
जेकॾहिं जिज़ियो बि नथा ॾियनि त जंग जे लाइ तयारु थी वञनि, तयारु थियनि बसि जंग जे लाइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो फरमान जॾहिं उन्हनि वटि पहुतो त हुननि टे माण्हू बहस मुबाहिसे मशवरे करण खां पोइ टे माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तरफ़ मोकिलिया, जेके चङा भला सियाणा समझदार हुआ, जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां वरी नहीं साईं, जीअं पहिरियों वफ़द हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मदीने में बहस करे वियो, ही वरी आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बहस करण। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बहस कंदे कंदे चवण लॻा, तव्हां न असांजे ईसा अलैहिस्सलाम जे बारे में असांजो जेको नज़रियो आहे त ख़ुदा आहे या ख़ुदा जो पुटु आहे या टिनि मां टियों आहे, तव्हां न हुनखे ख़ुदा जो बानो चई करे पोइ ई नथा कयो। असांजो हेॾो वॾो नज़रियो आहे ख़ुदा, ख़ुदा जो पुटु, हुनखे ख़ुदा जो बानो चई करे पोइ ई नथा कयो। नऊज़ बिल्लाह इहा गार आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो त भई मां पंहिंजे नबीअ जेको मूंखां पहिरियां थी गुज़रियो आहे, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो बानो करे पैदा कयो आहे, हुनजो बयानु क़ुर पाक में वज़ाहत सां कयो आहे, मां हुनखे ॻाल्हियूं चोरींदुसि, मां हुनजे बारे में तोहीन छो कंदुसि जॾहिं त पाण मां हुन अहिड़े मनसब ते नुबूवत जे मनसब ते आहियां। मूंखे इहे ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं करणु नथियूं चुकाइनि, मां छो कंदुसि इहे ॻाल्हियूं। पोइ हुननि चयो त इहा तोहीन न आहे त बाक़ी ॿियो छा, असां था चऊं त बिना पीउ जे पैदा थियो आहे, भला पीउ न हुई त ॿियो केरु पीउ आहे, नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जो पुटु आहे बसि, नऊज़ बिल्लाह हो हिन ॻाल्हि ते अटकी पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न बाबा, अल्लाह ताला जो बानो आहे, मरियम जो पुटु आहे, बिना पीउ जे पैदा थियो आहे। हुननि चयो त बिना पीउ जे पैदा थियणो ई त सबूत आहे त ॿियो पीउ केरु थो थी सघे, बसि ख़ुदा जी दात, नऊज़ बिल्लाह पीउ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां काफ़ी दलाल ॾिना, बहस मुबाहिसो कयो, हुननि ते ज़िद कयो, भला जेकॾहिं बिना पीउ जे ईसा पैदा थियो आहे, तव्हां था चओ तोहीन था कयो ई, हा भला ॿियो कोई अहिड़ो मिसाल अथव जो बिना पीउ जे ॿियो केरु पैदा थियो हुजे, पोइ खणी असां मञूं त हा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, हुन वक़्तु जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिले हीअ आयत नाज़िल फरमायो, इन मसल ईसा इंदल्लाहि कमसल आदम, ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल अल्लाह तबारक व तआला वटि आदम जे मिसाल वांगुरु आहे। आदम जो मिसाल कीअं हो, आदम खे त अल्लाह तबारक व तआला बिना पीउ बिना माउ ॿिन्हिनि खां बग़ैर पैदा कयो आहे, मिटीअ मां। तव्हां त चओ था त सिर्फ़ु माउ जे पेट मां ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो आहे त बसि ख़ुदा जो पुटु थी वियो, नऊज़ बिल्लाह। आदम अलैहिस्सलाम खे त अल्लाह ताला बिना पीउ बिना माउ ॿिन्हिनि खां सवाइ मिटीअ मां पैदा कयो आहे। अञा ॿियो बि ॿुधायूं तव्हांखे त बीबी हवा खे आदम अलैहिस्सलाम जे पासराटीअ मां हेॾी सारी मां पैदा कयो आहे, उनखे बि पीउ कोन्हे, उनखे बि माउ कोन्हे, जो खणी चऊं त मर्द मां त औलाद पैदा थींदो ई कोन्हे, मर्द मां त माण्हू फुटंदो ई कोन्हे, भला हेॾी वॾी चेरी छा कंदी हुनजे पासराटीअ मां अल्लाह ताला पैदा कई आहे। अल्लाह ताला वटि त कुदरत आहे, अल्लाह ताला त करे सघे थो जॾहिं बि चाहे। ख़लक़हु मिन तुराबिन, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कयो, सुम्मा क़ाल लहू कुन फयकुन, मिटीअ मां ठाहे करे पोइ अल्लाह ताला फरमायोसि थी पियो, इंसान थी पियो मिटीअ मां। अल हक़्क़ु मिन रब्बिक फला तकूनन्न मिनल मुमतरीन, अल्लाह ताला उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॼण त हिननि अल्फाज़नि जे ज़रिए वज़ाहत कंदे ताक़ीद कंदे फरमायो, अल हक़्क़ु मिन रब्बिक, सोना नबी हक़ीक़त हक़ तुंहिंजे रब जे तरफ़ खां बयानु थी चुको आहे त ईसा ख़ुदा जो, ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा तबारक व तआला जो बानो आहे, पुटु न आहे, नऊज़ बिल्लाह। इन जहिड़ा मिसाल अॻ में बि आहिनि, तंहिंजे करे इन ॻाल्हि में कंहिं बि क़िस्म जो फला तकूनन्न मिनल मुमतरीन, इन्हनि शक कंदड़ माण्हुनि मां न थिजो, शक कंदड़नि मां तव्हां न थिजो, हक़ीक़त तव्हांजे आरो बयानु थी चुकी आहे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए पूरी उम्मत मुहम्मद खे इहो पैगाम आहे, जॾहिं हक़ीक़त बयानु थी चुकी त हाणे शक शुबहो न रहणु घुरिजे। पोइ बि जेकॾहिं शक कोई करे थो, फमन हाजक फीह, जेकॾहिं अञा बि कोई इख़्तिलाफ़ करे थो, जहिड़ो झगड़ो बहस मुबाहिसो करे थो हिन ॻाल्हि में, मिन बाद मा जाअक मिनल इल्म, बावजूद हिन ॻाल्हि जे तो ताईं हिन ॻाल्हि जो इल्मु पहुची बि चुको आहे,
दलील सबूत मालूमात चङी तरह पहुची चुकी आहे, पोइ बि तोसां बहस कनि था। फ़कुल, पोइ सुहिणा नबी तूं हुन सां मुबाहिलो कर। हिते हिकिड़ी इस्तिलाह सम्झो, मुबाहिलो कर। लफ़्ज़ मुबाहिले जो अरबीअ में चइबो आहे, छा खे चइबो आहे मुबाहिलो? अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो, फ़कुल, पोइ सुहिणा नबी तूं हुननि खे चओ, तालो, अचो हिकिड़े मैदान में था हलूं, नदो अबनाना व अबनाकुम, तव्हां बि पंहिंजे औलाद खे सॾियो, असां बि पंहिंजे औलाद खे सॾूं था। वनिसाना वनिसाकुम, तव्हां बि पंहिंजी औरतुनि खे सॾियो, असां बि पंहिंजी औरतुनि खे सॾूं था। वानफुसना वानफुसकुम, तव्हां पाण बि अचो, असां पाण बि अचूं था। हिकिड़े मैदान में बीहूं था, साईं पोइ छा कबो? सुम्ह न बि ठहियल, पोइ हिकिड़ो मुबाहिलो था कयूं। मुबाहिले जी खुलियल माना कयां, पोइ अल्लाह तबारक व तआला खां दुआ था घुरूं। साईं इहा दुआ वरी कीअं घुरबी? दुआ घुरंदासीं त या अल्लाह, असां ॿिन्हिनि ग्रुपनि मां हर हिक जो नज़रियो अलॻि अलॻि आहे। ही था चवनि त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह ख़ुदा जो पुटु आहे, असां बि चऊं था त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो बानो आहे। जेको असां ॿिन्हिनि ग्रुपनि मां जेको कूड़ो आहे, फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन, पोइ अल्लाह असां हुनजे मथां लानत था कयूं, तूं हुनखे अज़ाब नाज़िल कर, लानत करेसि हुन ते, कूड़नि ते लानत कर। लानत जे लफ़्ज़ सां ॼण त अज़ाब जी हिकिड़ी घुर आहे, पोइ या अल्लाह उन ते अज़ाब नाज़िल कर, कूड़े ते, जेको कूड़ो आहे। असां कूड़ा आहियूं त असां ते, तव्हां कूड़ा आहियो त तव्हां ते। अचो, इन चैलेंज खे, इन मुक़ाबले खे मुबाहिलो चइबो आहे अरबी जी इस्तिलाह में। तॾहिं अल्लाह ताला फरमायो सुम्म नबतहिल, पोइ तव्हां हुनखे चओ त अचो त पाण में मुआहिदो कयूं, अचो त पाण में चैलेंज कयूं, अचो त पाण में ॼण त विच जी हिकिड़ी ॻाल्हि तजवीज़ करे हिकिड़ो ख़ुसूसी ॼण त ॿिन्हिनि जे निजात जो ज़रियो रस्तो था कढूं। अचो, हिनखे इस्तिलाह में, अरबीअ जे इस्तिलाह में मुबाहिलो चइबो आहे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि खे इहा दावत ॾिनी। ही वॾी आहे, हिननि चयो त असांखे मोहलत ॾियो, असां थोरो मशवरो कयूं, पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। पोइ हिननि पाण में मशवरो कयो। मशवरे करण खां पोइ इन्हनि जे तरफ़ खां जेके टे समझदार माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां वरी बहस करण आया, उन्हनि में हिकिड़ो शर्जील नाले हो। उन्हनि खे सेखारियो पंहिंजनि माण्हुनि यहूदनि खे, ईसाइनि खे, त भई ॻाल्हि ॿुधो, इहा हिकिड़े क़िस्म जी चैलेंज, मुक़ाबलो, ऐं तव्हां असांखे मालूम आहे त तौरात जे ज़रिए इहा ॻाल्हि मालूम थी आहे त बनी इस्माइल में, माना इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद में, इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद में उहो पैगंबर आख़िरी पैदा थींदो। ऐं इहा लुच खणूं था जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चवनि था मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन हाशिम, ऐं ईअं जेकॾहिं इहे नसब खणंदा था हलूं, इहा बनी इस्माइल अलैहिस्सलाम ताईं वञे थी। ऐं होॾां असांखे मालूम बि आहे त बनी इस्माइल में हिकिड़ो पैगंबर पैदा थींदो, ऐं हुन में आहे। पोइ जे सचो पैगंबर आहे, पोइ जे सचो पैगंबर आहे, ऐं असां उन सां मैदान में हली करे मुक़ाबलो मुबाहिलो कंदासीं, पोइ त मरी वेंदासीं, पोइ त हड़ वेंदी हली। तंहिंजे करे तव्हां मुक़ाबलो न कयो। ऐं ॿिए नंबर में ठीकु आहे, जेकॾहिं नऊज़ बिल्लाह असांजी इहा सोच ग़लति आहे, नऊज़ बिल्लाह पैगंबर न आहिनि, त बि असांजो ॼण त मुक़ाबलो, चैलेंज, हिकिड़ी जंग शुरू थी वेंदी इन लफ़्ज़नि सां। मैदान में हलियासीं, पोइ असां हारियो या हुननि हारियो, हिकिड़ी जंग शुरू थींदी। जंग शुरू थींदी त असां ऐं ईसाई जेके आहियूं यहूदी थोरा, ही कुरैश कबीलो हिननि जा वॾा वास्ता, वॾी हुकूमत, वॾो असर रसूख़ थी वियो आहे। पोइ इन्हनि सां जंग बि जोटणो सुठी कोन्हे का, ॿिन्हिनि तरहनि सां असांखे मार मिलंदी। अब पाण भला छा करणु घुरिजे? हा, मूं वटि हिकिड़ी तजवीज़ आहे, तव्हां हिन सां सुलह कयो। सुलह कीअं कयूं? तव्हां हिनखे जिज़ियो ॾियो, भले पंहिंजे अक़ीदे ते रहो, जिज़ियो ॾियो, उहो बि तव्हांखे चवनि था न, इस्लाम उन्हनि जो चवे थो न, पंहिंजे भले अक़ीदे ते हुजे, जंहिं ते वणेसि, जीअं वणेसि तीअं करे, इस्लामी हुकूमत में रहणु चाहींदो त हुनखे जिज़ियो ॾींदो। कुझु टैक्स, जिज़ियो माना कुझु रक़म कंहिं बि कानून जे दायरे ज़िमरे में उहो वठनि था, मुद्द में वठनि था, उहो उन्हनि जो कानून, सरकारी हुकूमत जो उसूल ऐं तरीक़ेकार हूंदो, उनखे अरबीअ जे इस्तिलाह में, शरीयत जे इस्तिलाह में जिज़ियो चइबो आहे। कहिड़े बि तरीक़े सां वठनि था, उहो तफ़सीली ॻाल्हियूं वरी जॾहिं हुन मौज़ूअ ते आयासीं त कबियूं, त जिज़ियो ॾियो। हाणे हिननि पाण में इस्लाह करे
सुलह जी तजवीज़ हथ कई। इन सुलह जे तजवीज़ खे अपनाईंदे हिननि जिज़ियो ॾियणु क़बूल कयो, मुक़ाबले जे लाइ न आया। मुक़ाबले जे लाइ छो कोन आया? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं न हिननि खे चयो अचो मैदान में त मुबाहिलो कयूं, त हुज़ूर जन अॻ भराई शुरू बि कई। बीबी फातिमा खे वठी आया, चयूं वनिसाअ वनिसाअकुम, पंहिंजे औरतुनि खे वठो। पंहिंजे न्याणी अम्मा फातिमा खे वठी आया, हज़रत हसन हज़रत हुसैन साईं खे वठी आया, हज़रत अली साईं खे वठी आया। चार छा पंजूं हुज़ूर जन पाण मैदान में अची बीठा, अचो मां बि आयो आहियां, पंहिंजे औलाद खे बि वठी, पंहिंजे औरतुनि में बि वठी आयो आहियां, अचो। हाणे हुन शर्जील जॾहिं यहूदियुनि जे अॻुवान ॾिठो त हे नूरानी चेहरा आहिनि, हे हज़रत हसन हज़रत हुसैन, हे बीबी फातिमा, हे अली साईं, हे हुज़ूर जन पाण, हे नूरानी चेहरा आहिनि। पंहिंजे क़ौम जे माण्हू खे चवणु लॻो त हेॾे ॿुधो, इहे नूरानी चेहरा जेके मां ॾिसां थो सच पच, इहे जेकॾहिं न हथ खणी इहो दुआ घुरनि, इहो जबल पंहिंजे जॻह तां सिरकी सघे थो। इहे नूरानी चेहरा हिननि जा हथ ग़लति नथा थी सघनि। तंहिंजे करे तव्हां मुड़ी वञो इन मुबाहिले तां, मुक़ाबले तां, न त हड़ंगी अथव हली। सुलो कयो बसि, जिज़ियो ॾियो, जान छॾायो। इन्हनि चेहरनि खे ॾिसी करे हू दॿिजी विया। पोइ उन्हनि जिज़ियो ॾियणु क़बूल कयो, सुलह जो रस्तो इहो इख़्तियार कयूं, इन तरह सां रहिया। हाणे अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिनि आयतुनि में ख़ुलासे तौर ते बसि एतिरो फ़िलहाल बयानु कयो। अॻियनि आयतुनि में अञा आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमाए त सुहिणा नबी हक़ीक़त जूं ॻाल्हियूं जेके तो वटि पहुचायूं था उनखे अॻिते वरी खणबो। फ़िलहाल ही ॿ आयतूं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम जे पैदाइश जो मिसाल आदम अलैहिस्सलाम सां क़यास कंदे बयानु कयो आहे। ज़ाहिरी नज़र सां ॾिसिजे त नजरान जे ईसाइनि खे ॼण त दलील मिलियो त तव्हां चओ था त ईसा वांगुरु केर बि पैदा कोन थियो आहे। अचो त मिसाल तव्हांखे ॾेखारियूं। आदम अलैहिस्सलाम पैदा थियो आहे बिना पीउ बिना मां, मुर्गो ई मिटीअ मां। बीबी हवा आदम जे बासराटीअ मां, न हुनखे को पीउ न हुनखे को मां, सिधो सो मर्द जे बासराटीअ मां, उहा हुनजी घरवारी थी वई। कुदरत जो कारनामो ॾिसो, हुननि जे सुवाल जो जवाब बि अची वियो। वरी हेॾां जेकॾहिं नथा मञो त अचो मैदान ते मुक़ाबिलो कयूं, चैलेंज बि थी वई। ज़ाहिरी तौर ते आयतुनि खे ॾिसिजे थो इहे ॿ ॻाल्हियूं बयानु थियल बसि। गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त क़ुर पाक त असांखे घणियूं ॻाल्हियूं सेखारियूं। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जे मिसाल खे ईसा अलैहिस्सलाम जे मिसाल सां तशबीह ॾींदे क़यास कयो आहे। क़यास जीअं ईसा बिना पीउ जे पैदा थियो आहे, तीअं आदम बिना पीउ बिना माउ जे मिटीअ मां पैदा थियो आहे। क़यास इतां सबक मिलियो त दलील हुज्जत क़यास बि आहे। क़यास बि हुज्जत ऐं दलील आहे। इहा हुज्जत ऐं दलील छा आहे? अॻिले माण्हूअ खे तव्हां पंहिंजो अक़ीदो साबित करे ॾियो था, पंहिंजी ॻाल्हि मञराइणु चाहियो था। छा सां मञराईंदव? छा सां भेटे ॾींदव? पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो भेटाए ॾिबो क़ुर पाक सां। ॿिए नंबर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हदीस सां। टे नंबर ते सहाबा किराम जे इजमा सां। चौथे नंबर ते क़यास सां। इन आयत मां ॼण त क़यास जो इशारो साबित आहे। क़यास सां साबित कबो। अल्लाह ताला ख़ुदि क़यास करे ईसा अलैहिस्सलाम जे मिसाल खे साबित कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं ॿिए नंबर ते अल हक़्क़ु मिन रब्बिका फला तकुन मिनल मुमतरीन। हक़ वाज़िह ऐं चिटो आहे, शक जे ॻाल्हियुनि में न पइजे। मालूम थियो त शक हक़ खां फेराईंदड़ आहे। तॾहिं हक़ छा हो? बिना पीउ जे ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो आहे। हाणे हुन जे घणी गहराईअ में वञी करे पंहिंजे दिमाग़ खे ख़राब करण जी कोशिशि न कयो। घणी गहराईअ में वञी करे पोइ तव्हां हिकिड़ियूं ॿियूं ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में शैतानी ख़्याल पैदा थींदा, उनखे पंहिंजो अक़ीदो ऐं ईमान सम्झो। इहे अक़ीदा ऐं ईमान जेके तव्हांजे गुमान जे बुनियाद ते ठहंदा, उहे सभु जो सभु मुमतरीन शक जे बुनियाद ते हूंदा। इहो शक तव्हांखे तबाह कंदो। हक़ जे मुक़ाबले में शक आयो त तबाह थी वेंदो। शक ख़तम आहे। मालूम थियो त बहस ऐं मुबाहिसे में इन्हनि शयुनि जो हुजणु फुज़ूल आहे। अल्लाह ताला पैदा कयो आहे, ठीकु आहे।
जे पैदा न बि कयो आहे बिना पीउ जे त बि ठीकु आहे, भला अल्लाह ताला जी मर्ज़ी। ख़ालिक भी वो, मालिक भी वो, ज़मानो दुनिया जहान हुनजे मर्ज़ी हुनजे हथ वस सां। असांखे ईअं त कोन चयो अथई त क़यामत जे ॾींहुं ईंदो त पुछंदो मां त ईसा खे मां कीअं पैदा कयो। उनखे तव्हां छा सम्झंदा आहियो? अल्लाह ताला सम्झंदा आहियो, नऊज़ बिल्लाह, ख़ुदा या ख़ुदा जो पुटु सम्झंदा आहियो? इहो त पुछणो ई कोन्हे। त पोइ इन्हनि ॻाल्हियुनि में वञी करे उन्हनि खे उलझाए करे उन्हनि ॻाल्हियुनि खे ज़ोर शोर सां वठी करे माण्हुनि जे ज़हन में शक शुबो पैदा करे बक़ाया माण्हुनि जो ज़हन क़ुरान हदीस ईमान इस्लाम खां फेराए करे ख़राब करणु, ॼण त ही शक शुबो, ही अक़ीदो, ही सवाल ॿियनि माण्हुनि जे नाकामीअ जे लाइ दलील बणिया। क़ुरान पाक पंहिंजे इन लफ़्ज़नि सां सेखारे छॾियो त बहस उन वक़्तु कबो आहे जंहिं वक़्तु या तूं सिखणु चाहींदो हुजीं या मां सिखणु चाहींदो हुजां। बाक़ी तोखे हेठि करणु चाहियां या तूं मूंखे हेठि करणु चाहीं, तूं मूंखे कमज़ोर करणु चाहीं, मां तोखे कमज़ोर करणु चाहियां, इस्लाम में हिन शइ जी इजाज़त ई कान्हे। तॾहिं अल्लाह जी फरमायो घणे बहस जी ज़रूरत ई कान्हे। हक़ इहो आहे, उहो चिटो आहे, शक कंदड़नि मां न थिजो। नथा वञनि त मैदान ते बीहारे चइनि अचु त बसि दुआ था घुरूं हलिया। माना घणी शिदत में, घणे बहस में, घणे इख़्तिलाफ़ में, घणी नफ़रत में हिक ॿिए जे पोयां पइजी वञनि आहे ई कोन। इस्लाम में इहो रस्तो ई कोन्हे। मञो था त ठीकु आहे, जे नथा मञो त ॿी मैदान ते दुआ था घुरूं हलिया। तूं बि पंहिंजा औलाद वठी आ, मां बि पंहिंजा। ईअं बि ॾिसो हिते टी ॻाल्हि हिकिड़ी हीअ बि मिली, ईअं न त तूं पंहिंजी जमात वठी आ, मां पंहिंजी जमात थो वठी अचां। ॿियनि खे छॾु, पाण अचु पंहिंजे घर वारनि खे वठी आ, पंहिंजे बचनि खे वठी आ। पोइ चवंदासीं त तूं जेकॾहिं सुरखुरू थो थी त बि ठीकु आहे, जे सज़ा थी मिले त बि पंहिंजनि सां हुजे त ख़बर पए न सचो ऐं की न। जो एतिजाजी मुज़ाहिरो थिए, कोई अॻुवाणो चवे ऐं क़ौम खे कॾहिं पाण न हुजे या पंहिंजा औलाद हुन में न हुजे, चइबो कूड़ो आहे। मैदान ते ॿियनि खे कॾहिं पाण न अचे, पंहिंजे औलाद खे न आणे, चइबो कूड़ो आहे। क़ुरान पाक जे हिन लफ़्ज़नि सां सबूत आहे। इहे टे शयूं क़ुरान पाक सेखारियूं। मुक़ाबिलो हूंदो सभ खां पहिरियां पाण बीहे, पंहिंजो औलाद आणे, पंहिंजे घर वारनि खे आणे, पोइ चइबो त हा सचो आहे, तॾहिं त पंहिंजो कुटुंब अॻियां कयो अथई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आंदो। पर जेकॾहिं मुक़ाबले जे लाइ बि ईअं कोन्हे त उहो माण्हू सम्झो खुटल आहे, खुटल आहे, कूड़ो आहे, पोइ हिते नाकाम आहे। अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि जेके फ़िलहाल ॼण जी ज़रूरत कान्हे। इहे टे ॻाल्हियूं ॼण त गहराईअ सां क़ुरान पाक सेखारियूं। हिकु क़यास जो मसइलो साबित थियो, ॿियो हक़ जे मुक़ाबले में शक पैदा कंदो त पाण बि गुमराह थींदो, ॿिया बि तव्हांजे शक जे बुनियाद ते थियल ॻाल्हियुनि खे ॿुधी करे उहे तबाह थींदा। पोइ तव्हां ॿियनि जे नाकामीअ जो सबबु बणजंदो, क़यामत जॾहिं उन्हनि जी सज़ा तव्हांखे मिलंदी, छो त बुनियाद तव्हां में अथव न। टे नंबर ते इहो जे मुक़ाबिलो थी पए, बहस मुबाहिसे जी ज़रूरत कान्हे। बसि घणा दलील, घणियूं ॻाल्हियूं छॾियो, मैदान ते अचो त बीहो, हिकु एकाणी थिए। बसि अल्लाह ताला खां घुरूं था, दुआ था घुरूं, जेको कूड़ो आहे हुनजे लानत, हुनते सज़ा, हुनते फिटकार पवे। बसि हाणे टे ॻाल्हियूं जॾहिं इहे मिली वियूं, पहिरियों ॿ ॻाल्हियूं त बिल्कुलु सच, हक़ साबित, सही, हुन ते अमल अॼु ताईं बि कबो। हक़ जे मुक़ाबले में शक न कबो। ऐं क़यास जो मसइलो अॼु बि साबित आहे, थींदो पियो, हलंदो रहंदो। चोथों मसइलो, जॾहिं मैदान में अचो त पाण बहस मुबाहिसे खां पोइ बसि मैदान में बीहो त दुआ था घुरूं। इन ॻाल्हि ते अॼु बि अमल कयूं। ज़रूरत सम्झण जी, इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। इन ॻाल्हि ते अमल कयूं। तूं ग़लति या मां ग़लति, अचु मैदान ते बीही करे हिकु एकाणी जी दुआ था घुरूं। बसि अॼोके दौर में कंहिंखे एतिरी इजाज़त न आहे। ये अल्लाह ताला जे पैगंबर जो ख़ासो आहे। अल्लाह ताला मूंखे कमी पेशी माफ़ फरमाए। अल्लाह ताला जे पैगंबर जो ख़ासो आहे, ख़ासियत आहे हुज़ूर जन जी। अहिड़े क़िस्म जी चैलेंज जेकॾहिं कोई करे त हक़ आहे, क़ुरान सेखारे थो, पर फौरन हिन पासे न अचिबो। छो त इंसान कंहिं न कंहिं तरह सां, हर हिकु इंसान कंहिं न कंहिं कोताहीअ में भरियल आहे। ईअं न थिए त उन वक़्तु सज़ा ॿिए जे लाइ घुरंदो हुजे पर अची पाण ते वञेसि, कंहिं ॿिए ॾो अची उन वक़्तु सज़ा मिली वञेसि, पोइ मशहूरु इहो थिए त ग़लति हुयो तॾहिं मरी वियो। मिसाल ॾियां थोरो, हिकिड़ी जॻह ते खून थी पियो, अब खून कंहिं कयो आहे, कातिल ॻोल्हियो 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 ॻोल्हियो, ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॿ माण्हू पकड़िया। उन्हनि ॿिन्हिनि माण्हुनि मां सच पच हिकिड़ो उन खून जो कातिल हुयो।
देखे ख़बर चार अब कान हुई। सुबह जो काज़ी वटि ॿिन्हिनि जो फ़ैसिलो थियणो, ॿिन्हिनि खे सिर बुत जी लॻी। ख़ुदा ख़ैर करे फाईअ ते चढ़ंदासीं। जेको हक़ीक़ी कातिल हो उहो चवे पियो त अल्लाह से मूंखां थी वियो आहे, तोखे ख़बर आहे मूंखां खून थियो आहे, मां कातिल आहियां, ढकिजां। अॼु ताईं ढकियो थी, ढकिजां, मां आहियां ॾोही, तोखे ख़बर आहे, बसि मूंसां फज़ल कर, मूंसां फज़ल कर, मूंसां महिरबानी कर। ऐं जंहिंखे ख़बर चार बि कान हुई उहो बि दुआ थो घुरे, अल्लाह साईं तोखे ख़बर आहे त मूंखे इन खून जे बारे में ज़रे बराबरि मालूमात कोन्हे, मूंसां इंसाफ़ कजां। हिन बि इंसाफ़ घुरियो, हुन बि फज़ल घुरियो, दुआ ॿिन्हिनि जी सही हुई। हे चवे पियो ॾोहियां पर माफ़ कर, अॼु बि माफ़ कजां, जीअं माफ़ कयो थी अॼु बि ईअं माफ़ कजां, आइंदा न कंदुसि, पकी थो पाए। उहो बि चवे थो अल्लाह से मूंसां इंसाफ़ थिए। सुबुह थियो काज़ी वटि जॾहिं आया, फ़ैसिलो थियो, फ़ैसिले में ॻाल्हि उन ते पइजी वई जंहिंखे ख़बर चार बि कान हुई, उन ते पइजी वई ॻाल्हि। इंसाफ़ पियो घुरे पर खून गिचीअ में पइजी वियुसि, पाईअ ते चढ़ी वियो, हलियो वियो, हलियो मौत जे मुंहुं चढ़ी वियो। माण्हुनि जॾहिं ॿुध सुध वारनि खे धप पई ऐं गहराई रखण वारनि माण्हुनि, दूर अंदेश ज़हन रखण वारनि माण्हुनि जॾहिं सोच वीचार कई, चऊं यार इन खून जा छंडा त हिन अमरा ते था पवनि, त घुमंदो थो वठे, हो त मिसकीन हुअण ॼाण, हुनखे ख़बर ई कान आई, पाईअ ते वरी उहो चढ़ी वियो। अजीब माजरा आहे यार। जीअं जीअं ॻाल्हि ज़ाहिर थींदी वई तीअं ख़बर पवंदी वई त हा उहो सचो आहे, इहो हो हरू घोटिजी वियो, हे कातिल घुमंदो थो वठे। हाणे जॾहिं हक़ीक़त ज़ाहिर थी पई त सियाणनि माण्हुनि खे वधीक अफ़सोस थियो, यार पोइ दुआ त हुन बि अदल जी घुरी, इंसाफ़ जी, त इंसाफ़ में घोटिजी कीअं वियो? अल्लाह ताला वटि ना इंसाफ़ी त कान्हे, हिन फज़ल महिरबानी जी घुरी, हिन सां त महिरबानी थी, हुन बि त अदल इंसाफ़ घुरियो, हुन सां त कोन थियो न, हुन सां त कोन थियो। हिकिड़े बुज़ुर्ग खे ख्वाब में अल्लाह ताला इहा हक़ीक़त मालूम कराई, हुन घुरियो मूंखां इंसाफ़, इंसाफ़ कयो हुन सां, हिन घुरी मूंखां महिरबानी, फज़ल, माफ़ी, हिन सां माफ़ी, हुन सां इंसाफ़। साईं हुन सां इंसाफ़ कीअं कयो तो? ओॾो ई कोन हो पाईअ ते चढ़ी वियो, इंसाफ़ कीअं? चई हा ॿुधायां थो तोखे। ज़मीन में पाणी पियो वहे, पोइ पाणी वहंदे वाटर जे कपर तां माकोड़ा कीलियूं निकिरंदा आहिनि। हिन छा कयो त वाटर जे कपर ते वरी सर, तीला, ढब फुटंदा आहिनि। हिकिड़ो सर जो तीलो पटे कील जे अॻियां ॾिनई, उहा कील हुन सर ते चढ़ी वई, हाणे उहो वाटर जे विच ते चुंबे छॾियईं। कील जॾहिं उहा मथे चढ़े पई सर जे तीले ते त तीलो खुटे पियो, वरी हेठि लहे पई त वरी पाणी हो, हाणे इहा मथे लहे पई वरी चढ़े पई, वरी लहे पई वरी चढ़े पई, हे पियो इहो मंज़र वेठो ॾिसे। जेसि ताईं पाणी भरिजे तेसि ताईं रांदि कंदा आहिनि, कॾहिं तीलो खणी हुन सां मिटीअ खे पिया कोटींदा आहिनि, कॾहिं तीले खे वटींदा आहिनि, की रांदियूं कंदा आहिनि, विंदुर। हिन जी इहा विंदुर हुई, कील पई मथे चढ़े वरी लहे, वरी मथे चढ़े वरी लहे, हवा जो तेज़ीअ सां झूटो जो आयो त हुन कीलो त हुयो न कमज़ोर, लोॾो जो सुठो आयोसि त कील किरी पई पाणीअ में, किरी पई, गोता खाई पाणी जे लहरुनि में ॿुॾी मरी वई। अल्लाह ताला जे मख़लूक खे विंदुर ऐं मश्किरी ऐं रांदी को बणाई। अल्लाह ताला फरमायो मूंखां घुरियो ऐं इंसाफ़, इंसाफ़ इहो आहे मां खून जे बदिले खून करे छॾियो। मख़लूक सां इंसाफ़ आहे न, हिन मूंखां इंसाफ़ घुरियो, खून जे बदिले इंसाफ़, पर अहिड़ी जॻह ते करे छॾियईंसि जहिड़ी जॻह ते हिननि जो ख़्यालु ख़ाबी कोन हो। अॼोके दौर में तकड़ में को हाम हणी मैदान ते न निकिरी अचे त तूं सच या मां सच, अचो त दुआ था घुरूं मथां ॿई न घोटिजी वञनि कंहिं ॾोह में, पोइ दुनिया चवे त ॿई ग़लति हुया, छो त कंहिं न कंहिं जॻह ते ॾोही इंसान आहे ई आहे, ॾोहनि खां पाक केरु आहे ई कोन। पोइ बाक़ी सुवाल पैदा थियो त हुज़ूर जन छो ईअं कयो? इन जे करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ो बच्चो माउ ॼणे ई नथी सघे, एॾा पाक आहे, उन्हनि जे पाकाईअ में कंहिंखे शक ई कोन्हे, जेको शक कंदो ईमान खां वियो। ही ख़ासियतूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं। पर अॼोके दौर में जेकॾहिं को अहिड़ो बुज़ुर्ग, को अहिड़ो वली, को अहिड़ो मुहद्दिस माण्हू जंहिंखे ख्वाब या इल्हाम या इल्का जे ज़रिए अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जी इजाज़त ॾे, उहो मैदान ते निकिरी अचे कंहिंसां चैलेंज करे त हक़ अथसि, क़ुर पाक जो आयत ॼण त इजाज़त ॾियनि थियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, कमी पेशी बि माफ़ फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।